में विंदे सरताज चांडे के चे मुझे आने बंबोर के बाहरी सारे सिंध में निकरबो या सरताज फकत लाड़काने डिवीजन में होंदो ऐ मरकजी कमेटी सजी है आऊं तांखे को 5 लाइननि जो पैराग्राफ तो बुधाया ओ तवा सबनी ला त मेहरबानी करे इहो पैराग्राफ याद रखजो ऐ पंहिंजे मरकजी चूंडियल मरकजी कमेटी के हर मेंबर खां हर महीने पुछजो त ही आइन जो आर्टिकल 41 ही आइन मंशूर जरूर वठो अॼु ही तव्हांजे लाइ हिकिड़ो अहिड़ो किताब है जेको तव्हांखे ॻाल्हाइण जी तव्हांखे बहस करण जी तव्हांखे कायल करण जी तव्हांखे तबलीग करण जी जुरत हौसलो ऐं एबिलिटी ॾींदो आउं तव्हांखे 41 पढ़ी थो ॿुधायां मरकजी कमेटी जे मेंबरनि जूं ज़िमेदारियूं मरकजी कमेटी जे जेके नवां चूंडियल मेंबरनि जूं ज़िमेदारियूं 1 पंहिंजे ज़िले ऐं डिवीजन जा माहवार दौरा करणु रुगो ज़िलो न नौशहरे मां केरु चूंडियो आहे या को दादू मां चूंडियो आहे या को सखर मां चूंडियो आहे त ज़िलो न पंहिंजी डिवीजन सॼी छाकाणि त हू लाड़काणे डिवीजन जो मेंबर कोन्हे हू क़ौमी अवामी तहरीक जी मरकजी कमेटी जो मेंबर आहे नंबर 1 पंहिंजे ज़िले ऐं डिवीजन जा माहवार दौरा करणु नंबर 2 ज़िलनि ऐं तालुकनि में मक़ामी मसइलनि ते जदोजहदूं हलाइण ऐं उन्हनि जदोजहदुनि खां मीडिया ऐं सिविल सोसाइटी खे आगाह रखणु नंबर 3 ज़िले ऐं डिवीजन में बिरादर मुहाज़न खे फ़ाल करणु यो मरकजी कमेटी के हर मेंबर भेनरुनि समेत उनकी जिम्मेदारी है 4 मरकजी औहदेदारनि जी मदद करण 5 नवा मेंबर ऐं नवा यूनिट ठाहिण तालुकनि टाउन्स ऐं यूसीज़ में तंज़ीम साज़ी करण 6 जलसा ऐं स्टडी सर्कल्स करण 7 मरकजी इजलास में ज़िलनि जे क़ौमी अवामी तहरीक ऐं मुहाज़न जे कारकर्दगी जी रिपोर्ट ॾियण 8 औरतुनि ऐं नौजवाननि जे मुहाज़न खे पंहिंजे ज़िले में ऑर्गेनाइज़ करण माना संध्याणी तहरीक जी ज़िमेदारी बि उन मरकजी कमेटी मेंबर ते SGST जी बि SST जी बि SNT जी बि सुजाग बार तहरीक जी बि 9 हर 6 महीननि में हर महीने करिणो आहे पंहिंजे डिवीजन जो दौरो ऐं हर 6 महीननि में हिकिड़ो दफ़ो सिंध जे ॿियनि डिवीजन्स जो दौरो 10 ज़िले में ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ीअ जे शिकार माण्हुनि जी मदद करण 11 ज़िले अस्पतालुनि जेलनि स्कूलनि कॉलेजिस लॉकअप्स रेवेन्यू ऐं इरिगेशन ऑफिसिस कैनालनि ऐं वाटर सप्लाई स्कीमुनि जो दौरो करण करप्शन ऐं ग़लतियुनि जी निशानदेही करण ऐं उन करप्शन ऐं उन्हनि ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ कोर्ट में वञी कानूनी चाराजोई करण हाणे जेके मरकजी कमेटी जा मेंबर वेठा आहिनि आऊं उन्हनि खां तो हल्फ खणा आहिनि 41 ते हथ मथे करे ॿुधायो अमल कंदो ऐं जेको तव्हांजे भरिसां वेठल जो हथ न खणे त ॿुधायो त हींअर नोटिस कढूंसि आइन जे आर्टिकल 27 जे सब क्लास 5 तहत जेके सदर खे पावर मिलियल आहिनि जेके मरकजी कमेटी जा मेंबर आहिनि अरे हेॾां वेठा आहियो तव्हां हथ कोन खणो इहो वाइदो कयो त आर्टिकल 41 ते अमल कंदो दोस्तो मेहरबानी अॼु खां क़ौमी अवामी तहरीक हिकिड़े नए सफ़र जो आगाज़ पई करे कहिड़ो नओं सफ़र अॼु खां असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी वाइस प्रेसिडेंट ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी इन्हनि जी टीम ऐं उन्हनि सां साथ में गुलशन कीड़ानो साहब ऐं सैयद आलम शाह ऐं ॿिया दोस्त अब्दुल्ला इस्माइल इहे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदा क़ौमी अवामी तहरीक पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि में पंहिंजो पैगाम पहुचाईंदी इहो तय कयूं था गुज़िरियल मरकज़ी कमेटी तय कयो हो उनखे हाणे ॿी मरकज़ी कमेटी कंटिन्यू कंदी उन सिलसिले में दारा अब्दुल कादिर साहब ऐं ॿिया दोस्त कुझु दौरा करे चुका आहिनि असीं पंहिंजो पैगाम खणी था वञूं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि असीं पाकिस्तान जे समूरनि महिनत कशनि वटि पंहिंजो पैगाम खणी था वञूं ऐं आऊं तव्हां सभिनी मां इहा उमेद थो रखां त हिन कन्वेंशन में अचण खां पोइ जॾहिं तव्हीं पंहिंजे ज़िलनि में वेंदव पंहिंजे तालुकनि में वेंदव तॾहिं तव्हीं क़ौमी अवामी तहरीक बि थींदव पर तव्हीं यादि रखंदव त तव्हीं सिंध जे मदर पार्टी जा नुमाइंदा आहियो तव्हीं यादि रखंदव अयाज़ जे सिटुनि खे शेख अयाज़ चयो त जंहिं वक़्तु बि सम्झो ॻाल्हि खे छो था लियारी वञूं छो था लाड़काणे जे मंदर जो दौरो कयूं छो था नगर पार कर पाण खे तकलीफ़ महसूस कयूं छो था ओकाड़ा जे हारम जो दुख महसूस कयूं
चौथा खुशदार में के चिचरल लाश जी तड़प महसूस कयूं। छो फलस्तीन कश्मीर बोस्निया शाम इराक में कतल थींदड़ ईरान में कतल थींदड़ माण्हुनि जो दर्द महसूस कयूं। अयाज़ जे लफ़्ज़नि में जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक़ टुटो किथे जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक़ टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। कंहिंजो बि गट टुटी वञे ॻिचीअ मां जंहिं वक़्तु बि कंहिंजो तौक़ टुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। जंहिं महकूमीअ मां को बि छुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। ऐं दुनिया भर जा महकूमो ऐं मज़लूमो कंहिं हंध बि मुंहिंजे कातिल जा जे हथ लुॾिया भल मूंखे ॾे केॾो बि घुटो मूं ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। त असांजे कातिलनि जा हथ लोॾणा आहिनि। सरकार ते प्रेशर विझणो आहे गुड गवर्नेंस लाइ। सिंध सरकार ते वफ़ाक़ी हुकूमत ते तालिबान सां ॻाल्हियूं पियूं थियनि। सवाल तो पुछाऊं वफ़ाक़ी हुकूमत खां त तालिबान सां ॻाल्हियूं पिया कयो। पहिरीं ॻाल्हि त तालिबान सां ॻाल्हियूं सिर्फ़ पंजाब जा हुकुमरान छो पिया कनि। जेकॾहिं तालिबान कराची में बम फाड़ीनि था, पेशावर में फाड़ीनि था, कोयटा में फाड़ीनि था, लाहौर ऐं पिंडी में फाड़ीनि था त पोइ इन ॻाल्हाईंदड़ कमेटी में पश्तूननि जो, सिंधियुनि जो, उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो, सराइकी ॻाल्हाईंदड़नि जो नुमाइंदो किथे आहे? पाकिस्तान जूं ॻाल्हियूं आहिनि या हिकिड़े सूबे जूं ॻाल्हियूं आहिनि? ॿियो नुक़्तो त तालिबान जा क़ैदी तव्हां आज़ाद कयो पिया, असीं अमन जी पुठभराई कयूं था, अमन लाइ ॻाल्हियूं ऐं अमन नतीजो ॾे ज़बरदस्त। पर अञा प्रोफेसर अजमल छो जेल में आहे? तालिबान जे क़ैद में। शहबाज तासीर छो अञा तालिबान जे क़ैद में आहे? ऐं यूसुफ रज़ा गीलानी जो पुट अली गीलानी अञा छो न आज़ाद थियो आहे? वफ़ाक़ी सरकार रुगो ॾे पई, कुझु वरितो छो कोन पियो वञे? उन्हनि खां मोट में पाकिस्तान जे उन्हनि माण्हुनि खे आज़ाद छो नथो करायो वञे जेके मिलिटेंट न हुआ? ऐं आऊं वफ़ाक़ी हुकूमत खां इहो पुछां थो त मियां नवाज़ शरीफ़ साहब, तव्हांजे हुकूमत खे साल अची थियो आहे ऐं साल में सिंध लाइ कहिड़ो पैकेज आहे? सिंध खे छा मिलियो आहे? कहिड़ो मरकज़ी नौकरियुनि जो पैकेज आहे? कहिड़नि वफ़ाक़ी सेक्रेटरीज़ खे सिंधियुनि खे मुक़ररु कयो वियो आहे? पाकिस्तान में कहिड़ा सफ़ीर पाकिस्तान खां ॿाहिरि सिंधी मुक़ररु कया विया आहिनि? OGDC में, गैस जे कंपनियुनि में, पेट्रोल में, ॿियनि इदारनि में सिंधी किथे आहिनि? ऐं इहो ई सवाल PTI जी क़यादत खां आहे। तव्हां वटि वफ़ाक़ में हुकूमत त कान्हे, पर PTI जा दोस्तो ॿुधायो त क़ौमी असेंबली में